अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। नाज़रीन कराम, अॼु ही हिन रमज़ान शरीफ़ जो मुंहिंजो आख़िरी प्रोग्राम आहे ऐं अल्लाह ताला खां दुआ घुरूं था त तव्हां ताईं हे सभु प्रोग्राम पहुचनि, हे यूट्यूब ते बि अची वञनि था। मेहरान टीवी एंटरटेनमेंट में तव्हांखे सभई मुंहिंजा इहे 30 ॾींहंनि जा तव्हांखे दर्स मिलंदा। हाणे अॻिते जी मूंखे ख़बर कान्हे। ॾिसो न, हींअर मुंहिंजी तक़रीबन शायदि 75-76 साल उमिरि थी वई आहे ऐं ज़रे घटि 99% मुंहिंजा क्लास फेलो दुनिया छॾे विया आहिनि। रुगो हाणे मूंखे ज़हन में कोन, पर 2 माण्हू मूंखे आहिनि। हिकिड़ो मोहम्मद सालिह आहे जेको भिरिया में रहे थो, ऐं ॿियो मोहम्मद साबन आहे जेको खाई कुंडा या दालीअ में रहे थो। इहे मूंसां हाणे सालिह त हाणे ई मिलियो आहे मूंखे, 50 साल खां पोइ ॻोठु वियोसि। इहे बचियल आहिनि 2। सॼो क्लास जा माण्हू हलिया विया। हाणे अलाह साईं असांखे छाजे लाइ रखियो वेठा मूंखे का ख़बर कान्हे, पर अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी सिहत त ठीकु आहे। पाण हलां थो, कयां थो, इंजीनियरिंग जी कंसल्टेंसी कयां थो, पर गारंटी त कान्हे त नेक्स्ट रमज़ान असांखे मिलंदो। तव्हांजे लाइ बि मां नथो चई सघां, कंहिंजे लाइ बि नथो चई सघिजे। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह हीउ जेको प्रोग्राम हो, इहो मां शबान मुस्लिमीन माना मुस्लमान जे यूथ जो हिकिड़ो ग्रुप असां ठाहियो आहे, जंहिंजो डॉक्टर इसरार जो शागिर्द ख़ालिद महमूद अब्बासी उनजो अमीर आहे पाकिस्तान जो, ऐं मूंखे सिंध जी अमान। तंहिंजे करे तव्हां असां सां हिन प्रोग्राम में शामिलु थींदव त पोइ आस्ते जॾहिं असांजी ताक़त वधी वई त पोइ हिन करप्शन जे ख़िलाफ़ु, नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ु ज़रूरु को न को जदोजहद कंदासीं। इहो ई त असांजो कमु आहे। बहरहाल, हाणे मां सभ खां पहिरीं त मां तव्हांखे ॾसियां त सुभाणे जेका ईद जी निमाज़ थींदी, उन खां अॻु में तव्हांखे सदको फ़ितर तव्हांखे ॾियणो आहे। हे मां तर्जुमो पढ़ां थो, रसूल फरमायो आहे त तमामु मुस्लमाननि ते वाजिबु आहे ने गुलाम, आज़ाद, मर्द, औरत, छोटे बड़े समुसर सदका फ़ितर खजूर या जौ का 1 सा फ़र्ज़ किया है। माना तव्हांजे घर में जेकॾहिं को परमनेंट नौकर बि रहे थो, उनखे काउंट कयो, नंढे ॿार खे काउंट कयो, सॼे घर जे भातियुनि खे काउंट करियो। 1 सा जो मतिलबु आहे त तक़रीबन इहो इन में थोरो फ़र्क़ु आहे, 2.5 किलो खां वठी 3 सवा 3 किलो ताईं हिन खे 1 सा चइबो आहे। इहो तव्हां पहुचायो। मां त चवां थो त बहितर त इहो आहे त तव्हां चांवर वठी 3 किलो मोकिलियो पर भातीअ जे हिसाब सां, या जेकॾहिं तव्हां उन्हनि खे चओ था त उहो को सीरो बीरो ऐं खंडु ॾींदो त हलवो पचाए खाईंदा, त कुझु न कुझु अहिड़ी शइ उन्हनि खे ॾियो। इहो सदका फ़र्ज़ु आहे। ईद जी निमाज़ खां अॻु में एतिरो हुननि खे अॻिते ॾियो जो हू पचाए सघनि। जो मुसलमान इतना मालदार है कि उस पर ज़कात वाजिब है या उस पर ज़कात वाजिब नहीं, लेकिन कर्ज़ और ज़रूरी इसबाब इस्तेमाल की अशिया से ज़ायद इतनी कीमत का माल या इसबाब उसकी मिल्कियत में है, ईद उल फितर की सुबह सादिक के वक्त मौजूद है, जिसकी मालियत 52.5 तोले चांदी के कीमत के बराबर या उससे ज़्यादा हो, तो उस पर ईद उल फितर के दिन सदका देना वाजिब है। गरीबत कोने को, चाहे वो तिजारत का माल हो या तिजारत का माल न हो, चाहे उस पर साल गुजर चुका हो या न गुजरा हो, इस सदक़े को सदका फ़ितर कहते हैं। निमाज़ ते तव्हांखे छा करिणो आहे, इन जूं कहिड़ियूं सुनतूं अदब आहिनि। निमाज़ से पहले खाना, माना ईद उल फितर खां अॻु में कुझु न कुझु जेको सो तव्हां खजूर खाओ या कुझु मिठी शइ खाओ। पाकीज़ी ज़िबाइश, गुस्ल करणु, ॾंदड़ ॾियणु, कपिड़नि में बहितरीनु कपिड़ा पाइणु सुनत आहे। ख़ुशबू, निमाज़ ॾींहुं वञणु पंहिंजी ख़ुशबू लॻायो। ऐं जॾहिं वञो था ईद ते निमाज़ पढ़ण जे लाइ, त रस्ते में तकबीर चओ अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, वलिल्लाहिल हम्द। उन खां पोइ जॾहिं ईदगाह जे जंहिं रस्ते सां वञे वरी मोटो ॿिए रस्ते सां। निमाज़ जी अदायगी निमाज़ ईदगाह में पढ़णु आहे। जेकॾहिं शायदि शदीद बारिश आहे या उज़र न हुजे त ईदगाह में पढ़ो। ऐं उन खां पोइ ईद जे ख़ुतबो ॿुधणु, जेको मौलवी साहब ख़ुतबो करे खणो। इहे इन जा तव्हांजी सुनतूं ऐं अदब आहिनि। हाणे हलूं था पहिरें रमज़ान में। मां जेका पहिरें ॾींहुं रोज़े में मां जेको सहरी टाइम में मां क़ुर पेश कयो, उन मां चूंडी कहिड़ी आयत चूंडी आहे, अल्लज़ीन आयतैना हम किताब, जंहिंखे असांखे क़ुर ॾिनो आहे, यतलून हक़ तिलावती, इन जी तिलावत कनि था, पर तिलावत जा जेके हक़ अदा था कनि उहे ई माण्हू मोमिन आहिनि। कहिड़ी तिलावत जो हक़ आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो। एहतराम मुसाहिफ़ अनवा, हिन क़ुर शरीफ़ जी इज़त जा घणे में घणा तरीक़ा आहिनि। अफ़ज़ल आहे, लेकिन सभिनी खां अफ़ज़ल एहतराम आहे अमल बयान ते अमल करणु। जेकॾहिं तव्हां अमल नथा कयो त तव्हां पोयां एहतराम बि कंहिं कम जा न आहिनि। उन खां पोइ ही जेका हदीस ॾसांव थो त रसूल फरमाए थो त मुंहिंजी जेका आहे सो हर नबीअ खे मौज़ा मिलिया, मुंहिंजो मौज़ो आहे ही वही जेको अलाह मूं ॾे मोकिली आहे। फ़ अर्जू, तंहिं करे मूंखे उमेदु आहे अन अकून अक्सर ताबिन योमल क़यामत, मुंहिंजी उम्मत ॿियनि नबियुनि खां वधीक हूंदी, छो त क़ुर क़यामत ताईं हिननि वटि मौजूदु रहंदो। उन खां पोइ ॿिए रमज़ान में जेका मूं ॿिए रमज़ान जे ॾींहुं जेको मूं क़ुर दसियो, उन मां ही आयत कढी आहे, वकाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर,
काफ़र चवनि था त क़ुर खे माना सां न पढ़ो। वलगौफ़ी जेकॾहिं क़ुर पढ़ियो वञे त घोड़ कयो, लअल्लकुम तग़लिबून त जीअं तव्हां ग़ालिब रहो, तव्हांजो शिरक जो निज़ाम ग़ालिब रहे। ऐं इहा शइ साॻी अंग्रेज़नि चई। हे जेको आहे विलियम ग्लेडस्टोन इन क़ुर खयो, इहो जॾहिं इंडिया में हुकूमत पिया कनि, चए थो त एज़ लॉन्ग एज़ देयर इज़ दिस बुक देयर विल बी नो पीस इन द वर्ल्ड। माना जेकॾहिं क़ुर मुस्लमाननि वटि हूंदो त असां इन्हनि ते कब्ज़ो नथा करे सघूं, ऐं तंहिंजे करे छा कयूं जो क़ुर खे अजनबी करे छॾियूं, एलिनिएट क़ुर फ्रॉम द मुस्लिम्स। माना एलिनिएट जो मतिलबु छा आहे त अजनबी करे छॾियो। पोइ हिननि अंग्रेज़नि छा कयो, इहे जेके वॾेरा हुआ ऐं जेके हिन शहर जा तर जा माण्हू, उन्हनि खे घुराए उन्हनि खे जागीरूं ॾिनऊं, तोखे 40,000 एकड़ आहे, तोखे 60,000 एकड़ आहे, तोखे मां मैजिस्ट्रेट बि तव्हांखे कयूं था, ऐं तव्हांखे मज़ारूं ठाहे था ॾियूं। तव्हांजो कमु छा आहे, तव्हांजो कमु आहे जेको अवाम आहे तव्हांजे इलाइक़े में उनखे पादरणी विहारियो त असांजे ख़िलाफ़ु को जिहाद न कनि, का एजिटेशन न कनि, ऐं क़ुर खां माना न करणु ॾियनि। तंहिंजे करे इहे असां वटि अहिड़ा माण्हू आहिनि जेके चवनि था त क़ुर तर्जुमे सां न पढ़ो, त इन ते शाह लतीफ़ चए थो ॿाहिरि ॿोली हंज जी अंदरि कारो कां। ॿाहिरि ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा, अहिड़ो ठल्हो थां भञी छो न भोरा कजनि, जेको अलाह खे क़ुर खां रोके त इन्हनि माण्हुनि खे भञी भोरा कजे। ॿियो टे रोज़े ते आहे ला इकराह दीन, दीन में का ज़बरदस्ती कान्हे, छो त कद तबई रुश मिल गई, छो त हिन क़ुर में जेको आहे गुमराही हिदायत खे पधिरो कयो वियो आहे। जॾहिं पधिरो थियल आहे त पोइ ज़बरदस्ती छो कजे कंहिंसां त तव्हां मुस्लमान थियो या नेक कमु कयो। शाह लतीफ़ चए थो आदम साॻियो ज़ात बि साॻी, को सामी को सुल्तान, पर को मोमिन को मरवान आहे अजब सॼो इंसानु। क़ुर ते नथा हलनि त शाह चए इहो मरवान आहे। उन खां पोइ चोथे रमज़ान जे ॾींहं ते मां हीअ आयत कढी आहे, अलाह चए थो वाबुदुल्लाह, अलाह जी ख़ासि इबादत कयो, वला तुशरिकू बिही शैया, अलाह सां तिर जे बराबरि शिरक न कयो। माना घुरो त अलाह खां घुरो जेको तव्हांखे साह जे रग खां वेझो आहे, मोलनि खां न घुरो। वबिल वालिदैन अहसाना, ऐं माउ पीउ सां भला हलो, उनजो अदब कयो, उनजो अहसान कयो। ज़िल कुर्बा वल यता वल मसाकीन व जार ज़िल कुर्बा, माना तव्हां छा कयो, माउ पीउ सां अहसान हलो, मिटी माइटनि सां, छोरनि ॿारनि सां, मिसकीननि सां, पाड़े वारनि सां, परे जे पाड़ो वेझो पाड़ो, संगतीअ सां, मुसाफ़िर ऐं पंहिंजे ॿाननि सां सुठा थियो। हिन सभिनी जा तहलकात सुठा रखो। केरु थो फरमाए? क़ुर। पंजे ॾींहं ते मां हीअ आयत कढी आहे, पंजे रमज़ान में जेको मां कलाक जो तव्हांखे ॾिनो उन मां हीअ आहे, चए थो इन अलाह ला यगफ़िर ऐं युशरिक बिही, अलाह साईं शिरक खे कॾहिं कोन बख़्शींदो। उहो यगफ़िर मां दून ज़ालिक लिमन यशा, हा ॿिया गुनाह माफ़ु कंदो। शिरक छो नथो बख़्शे? छो त हिन ज़िंदगीअ जो जेको पर्पज़ आहे न जो असांजो उहो ख़तमु थी थो वञे शिरक में। अलाह ताला चए थो मां तव्हांखे हिन दुनिया में रखियो आहे त वमा ख़लक़्तु जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून, त तव्हां मुंहिंजी तारीफ़ कयो, मुंहिंजियूं शयूं खाए चओ अल्हम्दुलिल्लाह, तव्हां मुंहिंजो काइनात जी नेमतूं ॾिसी मुंहिंजी तारीफ़ कयो, मां इन लाइ तव्हांखे पैदा कयो आहे। हाणे खाओ अलाह जो ऐं वरी क्रेडिट ॾेई छॾियो कंहिं मोल खे, हालांकि उहे बि अलाह जा वली, उन्हनि जी पेरनि जी खाक मुंहिंजे अखि जो सुरूं, पर हिते आहिनि ई कोन, उनजा रूह ई कोन, उहे जन्नत में वेठा आहिनि। तंहिंजे करे उनखे क्रेडिट ॾियो। ऐं हुननि पंहिंजे ज़िंदगी में कॾहिं इहा तव्हांखे ॻाल्हि चई त इहो आहे त जेकॾहिं माण्हू शिरक करे थो त माना तव्हांजे पैदाश जो मक़सदु ख़तमु थी अचे थो, पोइ तोखे मां तूं मुंहिंजियूं शयूं खाधियूं हाणे कोन छॾींदुसि। वमई युशरिक बिल्लाह फ़क़द ज़ल ज़लालन बईदा, जंहिं शिरक कयो त माना इहो त सफ़ा मेंटली रिटार्ड चरियो आहे, सफ़ा गुमराहीअ जी इंतिहा हिन माण्हू एतिरो बि नथो सम्झे। त शाह लतीफ़ छा चए, पिनिया दर न पिन, पिनिया दर न पिन, माना जेके ख़ुदि अलाह खां घुरंदा हुआ उहे ख़ुदि अलाह खां पिनंदा त उन्हनि पिननि दरनि खां त न पिन, मतां पिन ते पूरी न पवई, उहो दर पिन जेको ॾेई न पचारे। चवनि था तव्हां शिरक न कयो। ऐं सभ खां दुआऊं अलाह खां कंहिं घुरियूं? अलाह जे वलियुनि घुरियूं। सभु उन्हनि खां बि वधीक दुआऊं अलाह खां कंहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरियूं, असांखे सेखारियूं अथई। छहें रोज़े ते मां हीअ आयत कढी आहे, या अल्लज़ीन आमनू इन्नमल ख़मर वल मैसर वल अंसाब वल अज़लाम रिज्स मिन अमल शैतान। चए थो शराब ऐं इहे जेके जुआ जा टे क़िस्म आहिनि, यानी सभु जुआ जा क़िस्म, रिज्स इन पलीत आहे मिन अमल शै, पलीत तरीन अमल आहे शराब ऐं जुआ। फ़इज्तनिबू, इन खां पासो कयो, लअल्लकुम तुफ़्लिहून, त मन छुटो। हाणे हे आहे न शराब जे नाले, वइज्तनिबू माना बचो। छा थो चए? हेवी अल्कोहल यूज़ लिंक टू मेंटल हेल्थ, शराब पीअण वारे जो दिमाग़ ते असरु थो पए। कंडीशन्स लाइक डिप्रेशन, एंग्ज़ाइटी डिसऑर्डर्स इनखे थियनि था, एंग्ज़ाइटी, परेशान, हर वक़्तु चिड़ पियो कंदो। उन खां पोइ जेको ही टे आहिनि मैसर वरी अंसाब अज़लाम, ही जुआ जा टे क़िस्म आहिनि। पहिरियों क़िस्म छा आहे? कैसीनोस इंक्लूड्स स्लॉट मशीन, इहो फेराइबो आहे न पोइ निकिरंदो आहे, ऐं हिकिड़ो इहो आहे। ऐं उन खां पोइ ॿियो आहे जुआ जो क़िस्म स्पोर्ट्स बेटिंग, माना क्रिकेट ते शर्त लॻाइणु, फुटबॉल ते शर्त लॻाइणु,
ऐं रेसिंग घोड़नि जे रेसिंग ते शर्त लॻाइणु इहो जुआ जो क़िस्म आहे। ऐं टी जेका क़ुर ॾसे थो आहे ऑनलाइन बेटिंग, माना गैम्बलिंग ऑन वेबसाइट ऐं जेको आहे सो ऑनलाइन कैसिनोस पोकर, इहे सभई इन में अचनि थियूं। हाणे इन्हनि जो जेको अमल शैतान आहे, छाकाणि त इहा जेका जुआ आहे प्री ऑक्यूपाइड गैम्बलिंग, माना हुनखे टाइम ई कोन मिलंदो। वरी आहे रेसलेस आर इरिटेबल व्हेन ट्राइंग टू स्टॉप, जे हुन गैम्बलिंग छॾींदो त हुनखे परेशानी थी वेंदी, इरिटेशन थींदसि, छो त हारायो आहे चवंदो मां खटां, ऐं जे खटियो थी चए थो अञा खटां। हाइडिंग आर लाइंग अबाउट गैम्बलिंग, ऐं लिकी जुआ कंदो, माना ख़बर जीअं न पए। ऐं चेसिंग लॉसिस विथ मोर गैम्बलिंग, जे हाराए थो त चवंदो त अञा मां प्रॉपर्टी विकिणी वरी नई से जुआ कयां त माना खटां। बारोइंग टू गैम्बल, वरी जेको आहे सो कर्ज़ खणंदो। ऐं स्पेंडिंग मोर टाइम गैम्बलिंग, ऐं वक़्तु गुज़ारींदो, निमाज़ जो टाइम बि कोन मिलंदसि। तंहिंजे करे इहो जेको शराब आहे, अलाह ताला जे रसूल आहे फरमायो लोइनत ख़मुर अला अशर ओज, चए थो 10 इन शराब जूं 10 कुंडूं आहिनि ऐं हर कुंड ते लानत कई वई आहे। पहिरीं आहे भई ऐं पहिरियों जेको इन खे विकिणे थो उहा आसर आहे, जेको शराब ठाहे थो उहा मोतसिर आहे, जेको उन मां जूस कढे थो, बाइहा जेको इन खे विकिणे थो, ऐं मुब्ता आहे जेको इन खे वठी थो अचे, हामिल आहे जेको सुज़ुकुनि में बोतलूं खणी हलनि था ऐं खणी अचनि था, या उहे वरी खणी रखनि था, ऐं इन जो नफ़ो ऐं जेको प्यारे थो ऐं जेको पीए थो, इहे सभिनी जे मथां लानत आहे, अलाह रसूल जी तरफ़ां लानत थियल आहे हिन जे मथां। भली तव्हां पियो, मां चयो त तर्जुमो ॿुधायां थो। चयो त हज़रत इब्न उमर फरमाते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया शराब में 10 जैसे लानत, एक तो खुद शराब पर लानत है, और शराब निचोड़ने वाले पर, निचड़वाने वाले पर, फ़रोख्त करने वाले पर, ख़रीदने वाले पर, उठाने वाले और जिसके खातर उठाई जाए, और उसका चमन माना प्रॉफिट खाने वाले पर, और पीने वाले पर सब लानत आहे। माना तव्हां महिमान अचे बोतल था रखो त लानत आहे। मां नथो चवां अलाह जो रसूल लानत विझारियो, तव्हां महिमान खे बोतल अचे था रखो। 7 रोज़े जी मां आयत कढी आहे त इन तुतियो अक्सर मन फिल अर्थ, तंहिंजे करे अक्सरियत जे पोयां न हलो हिन दुनिया में। युज़लू कन सबीलिल्लाह, अक्सरियत तव्हांखे गुमराह कंदी। जॾहिं ॾिसंदा त एॾा मॉलनि जे मथां वॾा जलसा ऐं कंदा आहिनि ऐं मेला कंदा आहिनि, इहा अक्सरियत आहे। ईअं यतबून ज़न, छो त अक्सरियत क़ुर खे माना सां कान थी पढ़े, रुगो ॿुधलनि ॻाल्हियुनि ते हले थी। व इन मिला यखरूसून, ऐं अटकलूं हणनि था। क़ुर में छा आयो आहे? अक्सर नास ला ज़रूं 24 दफ़ा, त अक्सर माण्हुनि खे इल्म ई कोन्हे, पढ़नि ई कोन था क़ुर खे। अक्सर नास ला यकुलून, इहे अक्सर माण्हू मेंटली रिटार्डेड आहिनि, 5 दफ़ा आयो आहे। अक्सर नास ला यशकुरून, 5 दफ़ा अलाह जो शुक्र ई कोन था कनि। हीअ क़ुर में आहे। वमा अक्सर बिमुमिनीन, ऐं अक्सरियत माण्हू क़ुर ते हले कान थी ऐं नापास थींदा, मोमिन न आहिनि। शाह लतीफ़ छा थो चए? चए थो इन जो तर्जुमो थो करे, अखि उल्टी धार वऊं उबतो आमसी, जे लह वारो लोक वहे त तूं ऊचो ओभार, मंझां नूह निहार पर पुठीरो प्रिय ॾे। 8 रोज़े ते मां हीअ आयत कढी आहे, अख़ज़ रब्बकुम मिन बनी आदम ज़ुहुरिहिम ज़ुरियतुम, चए थो जॾहिं मां इंसाननि खे पैदा कयो न आदम अलैहिस्सलाम मां, त ओॾी महिल मां हुननि जे जीन्स में या रूह में हिकिड़ी 2 शर्त रखे छॾिया, जेके ही कॾहिं न विसारींदा। चाहे काफ़र हुजनि, हिंदू हुजनि, मुस्लमान, इहे 2 शयूं हुननि खे हमेशह हंट कंदियूं, यादि रहंदियूं। नंबर 1, अलस्तु बि रब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? कालू भला, त हुननि जो आहीं। हाणे छा आहे, इन्हीअ जे करे का बि क़ौम कंहिं न कंहिं हस्तीअ खे ज़रूरु पूॼे थी, त को न का शइ आहे मथे जंहिं असांखे पैदा कयो आहे। पोइ चाहे भॻवानु करे पूॼनि ऐं ॿिया का हस्ती करे पूॼनि जेको कनि। ऐं पोइ चए थो अंतकुलु यौमल क़यामत इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन, छो त क़यामत जे ॾींहुं तव्हां ईअं न अची चवंदो त असांखे अलाह जी ख़बर कान्हे। ॿियो जेका हुननि में विधी वई आहे उहा आहे औ तकुलु इन्नमा अशरक आबाउना मिन क़बल व कुन्ना ज़ुरियतन मिन बादिम अफ़ तुहलिकना बिफ़म, माना इन अची मूंखे न चयो साईं शिरक त असांजे बुज़ुर्गनि कयो न, किताब लिखी आहे तॾहिं असां शिरक कयो आहे। मां बाबे खे ॾिठो, ॾाॾे खे ॾिठो, उहे सभु साॻा शिरक कंदा, असां उन्हनि खां सिखियासीं। हाणे असां त पोयां आयासीं, अफ़ तुहलिकना बिमा फ़अल मुतिन, पोइ असांखे हलाक कंदे, जॾहिं की रस्म शिरक जी ॿियनि विधी आहे, वॾनि विधी आहे। चए थो इहा ॻाल्हि मूं वटि ख़त ई न अचे कजो। मां इहो आर्ग्यूमेंट चए थो मां ठुप न वठंदोसां, छो त मूं तव्हांखे सम्झ ॾिनी आहे, अकुलु ॾिनो आहे, क़ुर ॾिनो आहे, अलाह जो रसूल मोकिलियो। उन खां पोइ ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम। सहरी टाइम में मां आहियां शफ़ी अहमद लाखो। छा प्रोग्राम आहे? प्रोग्राम आहे त जेको मां सॼे रमज़ान में कलाक जो जेको क़ुर पेश कयो, उन मां हिकिड़ी आयत कढां थो। हींअर असां 9 रोज़े ते पहुता आहियूं। 9 रोज़े में जेको मां कलाक जो प्रोग्राम, मां हीअ आयत मूं चूंडी आहे। अलाह फरमाए थो
बिस्मिल्लाह रहमान रहीम व युनफ़िकून नफ़क़तन सग़ीरतन वला कबीर। अल्लाह जे रस्ते में जेकॾहिं तव्हां थोरो को ख़र्च कयो था या का वॾो ख़र्च कयो था, वला यक़्ज़ुन वादियन, या तव्हां अल्लाह जे रस्ते में को मैदान लंघो था कंहिं कम जे लाइ, कंहिंखे दीन ॾियण जे लाइ, इला कुतिब लहुम, त इहो बि लिखियो वञे थो लियज़ियहुमुल्लाह अहसन मा कानू यअमलून, त जेको तव्हां चङो कमु कंदा आहियो तंहिंजो अल्लाह तव्हांखे बदिलो ॾिए। इहो हिकु हिकु चए थो मां तव्हांजी ज़री ज़री लिखूं पिया था। 10हें रोज़े ते मूंखे आयत कढी अल्लज़ीन आतईनाहुम किताब, जिन खे असांखे क़ुर ॾिनो आहे, यतलून हक़ तिलावत, थी त तिलावत कंदा, पंहिंजो हक़ अदा था कनि। तिलावत ईअं रुॻो छड़ी तिलावत कान्हे का, जो हक़ आहे। छो त जेकॾहिं तव्हां तिलावत कयो था त हर हर्फ़ 10 नेकियूं त मिलनि थियूं, पर जे उन हिकिड़ी आयत जी माना करे पढ़ंदव पंहिंजी ॿोलीअ में त उनजो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे खां वधीक आहे, फरमायो रसूलुल्लाह। त इहा आहे तिलावत जो हक़ कनि था। मिसाल तौरु तिलावत जा कहिड़ा हक़ आहिनि? चए थो त पहिरीं फ़हैज़ुल लिसान, हीअ तिलावत जे करे जेको सो तव्हांजी ज़ुबान, अकुल ऐं दिलि ते असरु पए थो, ऐं जेको आहे सो क़ुर खे सम्झणु अकुल सां, ऐं वरी तव्हांजे दिलि में इन खे असरु विझणु त मां छा पढ़ियो आहे, इहे हिन जा हक़ आहिनि तिलावत जा। अचे थो हदीस में त कमा काल बाज़ुल सल्फ़, हाणे तर्जुमो थो अरबीअ मां कयां, चए थो त बुज़ुर्गनि इहो लिखियो आहे त क़ुर पाक अमल जे लाइ आयो आहे, ऐं माण्हुनि इन खे तिलावत अमल सम्झो आहे। माना पिया पढ़ंदा, पिया सीपारा पढ़ंदा, पर इहो मालूम न कंदा त छा था पढ़ूं। तंहिंजे करे अहले क़ुर उहे आहिनि जेके क़ुर खे ॼाणंदा बि हुआ, आमिलून फ़ी, ऐं ते अमल बि कंदा हुआ। पोइ चाहे हाफ़िज़ क़ुर न हुजनि, ऐं जेको आहे सो बाक़ी जेको उन खे हिफ़िज़ थो करे पर माना कोन थो करे, हाणे मां अरबी पढ़ां न, पोइ चवंदो मांझी थो कयां, अमा मन हिफ़िज़हू, जेको इन खे हिफ़िज़ थो करे, वलम यफ़ऊं, पर ख़बर नथी पढ़ेसि त मां छा पियो थो पढ़ां, वलम यामल बि, त अमल बि कोन कंदो, फ़लैस मिन अहली, ते क़ुर वारो न आहे। इन अकाम हरूफ़ इकाम सां, चाहे तजवीद अहिड़ी चिटी करे जो ज़ेर ज़बर सफ़ा सही पढ़े, इहो अहले क़ुर वारो न आहे। या तर्जुमो ॿुधी वठो कि तिलावत एक मुस्तक़िल, माण्हुनि तिलावत मुस्तक़िल न करदी है, चुनांचे गुज़िश्ता तबका में अहले कुरान वही समझी जाते थे जो कुरान शरीफ के आलिम और आमिल थे। अगर जो उनको ज़िबानी हिफ्ज़ भी न होता था, लेकिन जिस शख्स ने कुरान को याद किया, उसका मतलब मतलब नहीं समझे, न उन पर अमल किया, तो अहले कुरान में से नहीं है, चाहे उसके हरूफ को तीर की तरह दुरुस्त कर लिया हो। 11हों रोज़ो अल्लाह चए थो जाओ अला कमीसी बिदमिन कज़िब। हाणे ज़करिया याकूब अलैहिस्सलाम जो पुटु प्यारो यूसुफ अलैहिस्सलाम भाउर वठी ऐं वञी कुएं में उछलाया आहिनि, ऐं वञी कमीस लाहे वरी उनखे कूड़ो रतु हणी अचे पीउ खे ॾियनि था। अचे कमीस ॾिनऊंसि रत वारी, त चए थो काल बल सवल त लकुम अनफुसकुम, चई जेके तव्हांजे नफ़्सनि ठाहियो आहे, फ़ सब्रुल जमील, हाणे मां छा कयां, मां सब्र थो कयां, वल्लाह मुस्तआन अला मा तस्फ़ून, ऐं मां अलाह खां मदद घुरां थो जेको तव्हां बयानु था। हाणे ॻाल्हि थी पैदा थिए त यूसुफ अलैहिस्सलाम जहिड़ो प्यारो पुटु याकूब अलैहिस्सलाम अलाह जो रसूल ऐं नबी आहे, 1.5 किलोमीटर ते खूह में उछला आया अथसि त पीउ खे ख़बर ई कान थी पवे। हुन वटि इल्मु गेम हुजे हा, इल्मु गेब चवंदा न हूंदो आहे, त अलम गेब हुजे हा त चयां हलो हलो मूंखे ख़बर आहे तव्हां खूह में वञी पुट खे कढे हा। माना नाहे इल्मु गेब अलाह खां सवाइ कंहिंखे कोन्हे को। तंहिंजे करे अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हे जेको इल्मु गेब आहे रसूला फरमाए थो, चए थो त 5 ग़ैब जा क़िस्म अलाह खां केरु नथो ॼाणे। सुभाणे छा थींदो, ऐं जॾहिं अञा औरत पेटी कोन थियोसि उनखे कहिड़ो ॿारु ॼणींदी, ऐं जेको आहे सो मिसाल तौरु महीने खां पोइ मींहुं वसंदो कोन वसंदो, या ऐं मौत हिन इंसान जो कहिड़े जाइ ते थींदो, ऐं क़यामत कहिड़े। तंहिंजे करे अलाह ताला रसूल खां ऐलान थो कराए, चए थो तुंहिंजे नाले नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे नाले चवंदा, ऐं तव्हांजो नालो वठी पोइ वरी बुज़ुर्गनि जे नाले चवंदा, हिनखे इल्मु गेबान खे ख़बर पइजी थी वञे, मरण खां पोइ बि असांखे ॾिसनि था। चईं कुल ला अमलिक लि नफ़्सी नफ़ऊं वला ज़रा इला मा शा अल्लाह, चओ त अलाह जे घुर धारां न आऊं पाण खे न की नफ़ो फ़ाइदो न की नुक़सानु। हाणे मां तर्जुमो डायरेक्ट थो कयां, जेकॾहिं ॻुझ ॼाणा हा त घणियूं चङायूं गॾु करियां हा, ऐं मूंखे को ॾुखु न पहुचे हा। छो त जेकॾहिं मूंखे ग़ैब जी ख़बर हुजे हा त मूंखे मां ताइफ़ ई न वञा हा, उते मूंखे पथर हयनि, मूंखे रतु कढियनि, मूंखे ख़बर पया त मूंसां ईअं कंदा त मां न वञा हा। ऐं आऊं त क़ौम मोमिन लाइ रुॻो डिॼाईंदड़ ऐं ख़ुशख़बरी ॾियां, मुंहिंजो इहो कमु आहे, बाक़ी मूं वटि इल्मु गेब कोन्हे को कान्हे का। उन खां पोइ 12हें रोज़े में मां आंदो आहे इन्नमा ज़ालिकुम शैतान युख़विफ़ औलियाहू, हे जेको शैतान आहे, इहे जेको कूड़ा पीर था ठाहिनि, ऐं शैतान खे पावर आहे
त इंसानी शक्ल बि इख़्तियार करे सघनि था ऐं इन खां अलावा कूड़ा पीर ठाहे अचे कन में हुनखे माण्हुनि जूं ख़बरूं ॾियनि था घर जूं, त हू हुनखे करामत करे हलाए थो। त चए थो इहे जेके शैतान पंहिंजे दोस्तनि खां अव्हांखे ॾेॼारे थो, फला तखाऊं, इहे करामतूं कोन अथसि, इहे शैतान उन्हनि खे तव्हांजूं ख़बरूं ॾिनियूं आहिनि, इन्हनि खां न ॾिजो, ख़ाफ़ूनी, तव्हां मूंखां ॾिजो इन कुंतुम मोमिनीन। 13हें रोज़ हे आहे, ॾिसो वेठो आहे, हाणे इन वटि इन खे शैतान कन में ॻाल्हाइनिसि था। ऐं हीउ वॾो अमीर कबीर हूंदो, हिते रुॻो इहे तव्हांजा कपिड़ा पाए वेठा, पोइ जॾहिं राति जो ॾिसो त पोइ छा थो करे, त इन्हनि खे जिन अचे कन में तव्हांजो हवालु ॾियनि था, जेको हीउ वरी करामत करे हलाए थो। 13हों रोज़ो अलाह फरमाए थो वसईनल इंसान बि वालिदई हुस्ना, अलाह ताला तव्हांखे माउ पीउ सां चङे कम करण जो हुकुम ॾिनो आहे, माउ पीउ जो अदब कयो। वइन जाहिदाक ले तुशरिक बी मां लईस लक बी इल्मुन, पर जे तव्हांखे शिरक ते ज़ोर भरनि फला तुते मां, त माउ पीउ जो बि चयो न वञे, ख़बरदार, छो त हुननि इल्मु कोन्हे को। बाक़ी उन खां अलावा तव्हां माउ पीउ जो जेको आहे सो तव्हां अदब कयो, पर इन ॻाल्हि ते हुनजो चयो न वञो, क़ुर मना थो करे, क़ुर आहे। 14हों रोज़ो अस्मे बिहिम व अबसिर, त क़यामत जे ॾींहं ते इन जा कन बि तेज़ थी वेंदा ऐं नज़र बि तेज़ थींदी। योम यातूना लाकिन ज़ालिमून योम फी ज़लालिन मुबीन, ॾाढो ॿुधंदा सम्झंदा, पोइ अलाह खे चवंदा अलाह साईं हाणे त असांखे सॼी सम्झ अची वई आहे, हाणे असां ॿुधो बि आहे सम्झो बि आहे, बसि सेकंड चांस ॾे बाबा, हाणे छो नथा ॿुधो, हाणे छो नथा ॾिसो। उते क़यामत जे ॾींहं ते तव्हांजी नज़रूं बि तेज़ थी वेंदियूं, कन बि तेज़ थी वेंदा। त अलाह फरमाए थो अॼु ज़ालिम पधरी गुमराही में आहिनि। 15हें रोज़े ते या अय्युहल्लज़ीन आमनू मा लकुम इज़ा क़ील लकुम मुनफ़िरू फ़ी सबीलिल्लाह, चए थो ईमान वारो अव्हांखे छा थियो आहे, जॾहिं अलाह खे चइजे थो त अलाह जे रस्ते में निकिरो। हाणे हिते जंग जी ॻाल्हि कान्हे, पर घटि में घटि अहिड़ी जमायत ठाहियो जेका ज़ुल्म ख़तमु करे न, हे थाणनि में ग़रीबनि खे कुटनि था, एजिटेशन कयो, कहिड़ी ताक़त आहे कंहिंखे जेकॾहिं अवाम नथो चाहे त, हे रुश्वतूं पिए थियूं हलनि, तव्हां इन जे ख़िलाफ़ु जिदोजहद कयो। पर चए थो जेकॾहिं तव्हांखे चइजे थो त इहो कयो, छो त हींअर त जिहाद जो त कोन्हे, हाणे त मुल्क ठही विया आहिनि, त चए थो त तव्हां असाकल तुम लड़, ऐं अलाह जे रस्ते में इन बुराईअ खे ज़ुल्म ख़तमु करण, तव्हां वरी ज़मीन ते चंबड़ी था पोइ, ॼण तव्हांजो वज़न वॾो थी वियो आहे, को 50-100 मण जा आहियो त उथी कोन था सघो अलाह जे रस्ते में। रज़ई तुम बिल हयात दुनिया में आख़िरत, माना छा तव्हां हिन दुनिया ते राज़ी आहियो आख़िर जे मुक़ाबले में, फमा मताउल हयात दुनिया फ़िल आख़िर इला कलील, हीअ ज़िंदगी जेका थोरा ॾींहं आहे, आख़िरत तमामु वॾी आहे, उहा हिन जे मुक़ाबले में का शइ कान्हे का। ऐं इहे जेके आहिनि बाक़ी माज़ूरनि खे इहो एजिटेशन जी इजाज़त न आहे, छो त माज़ूर आहिनि। केरु आहिनि माज़ूर? पहिरीं त मिसकीन माण्हू, ॾींहं जो कमाईंदा राति जो खाईंदा, मरीज़ ज़ईफ़ बुज़ुर्ग उमिरि वारा, नाबीना जिस्मानी अपाहज वारा, पर इन्हनि खे क़ुर पढ़िणो आहे। ऐं इन खे कमु छा कबो, इहे तबलीग कंदा, पंहिंजे पाड़े में कंदा, क़ुर जी माना माण्हुनि खे ॿुधाईंदा। तव्हां नथा ॿियो जिहाद नथा करे सघो त इहो कमु कयो, ऐं पोइ इन्हनि जो नालो अलाह रखियो मुहसिनून, ऐं इनशा अल्लाह इनखे जन्नत मिलंदी। लेकिन जेके नकली मज़दूर आहिनि, जेके वेठा आहिनि ठगियूं पिए था कनि, उहे केरु आहिनि? अवा हे रुश्वत पई थी हले, अदा ग़रीब खे थाणे ते कुटिजे थो, पोइ छा चवंदा? एतिराज़ कंदा नकली मज़दूर, चवंदा सफ़र परे आहे, सभु क़ुर मां कढिया अथमि, अदा गर्मी आहे हींअर केरु निकिरंदो, घर अकेलो आहे, मां नथो हलां, ऐं असां वेही तबलीग कंदासीं, माल जान जो ख़ौफ़, अदा मुंहिंजे मथां हरू भरू मुंहिंजी जान जो ख़ौफ़ आहे। ऐं अक्सर अमीर माण्हू आहिनि, चवंदा मुसीबत में असांखे न विझो, मारणो असांजो न वञे। ऐं इहे आहिनि जेके क़ुर खे माना सां नथा पढ़नि, ऐं नतीजो छा थो थिए त आहिनि त अलाह जा शींहं, पैसे वारा सभु कुझु अथनि, पर रिढ जी खल पाए बजाए जो शींहं वारा कमु कनि, रिढ वांगुरु गाह ते वेठा आहिनि बसि। ऐं पोइ जिहाद जे मुक़ाबले में चवंदा तबलीग था कयूं, वेही कंदासीं, इहो इन्हनि जो जाइज़ न आहे, फ़ैसिलो जो अलाह कंदो। 16हें रोज़े जी मूं आयत कढी आहे, इदफ़ा बिल्लती अहसन सही आहे, जेकॾहिं तव्हां को ग़लती कई आहे त फ़ौरन उन जे वज़न जे बराबरि को नेकी कमु कयो, छो त हीअ ॿई ताराज़ियूं लॻनि थियूं न, न हुन आलम बेमा यसफ़ून, ऐं जेकी तव्हां बयानु कनि था, चए थो मां ॼाणा थो, तंहिंजे करे ताराज़ियूं लॻे थी न, त जेकॾहिं तव्हां खां का बुराई थी आहे त फ़ौरन तव्हां नेकीअ जो कमु कयो, छो त जेकॾहिं तव्हां जूं क़यामत जे हिसाब में हिकिड़ी बि नेकी वधी वेंदी जन्नत में ईंदव, जे हिकिड़ी बदी वधी वेंदी जहन्नम में वेंदव, पर जे ॿई बराबरि थियूं त एराफ़ जे मैदान ते किरोड़े साल वेठा हूंदव, न जन्नत में वेंदव न जहन्नम में वेंदव, पोइ अलाह जेके फ़ैसिला करे। ऐं 17हें रोज़े ते मां आयत कढी आहे, काल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर, काफ़र था चवनि त क़ुर खे न ॿुधो, छो त हज़रत जॾहिं उमर रज़ी अलाह ताला अनो नबी साईं खे शहीद करण पे वियो त पंहिंजे भेण जे घर में वियो ऐं उन सां विढ़ियो, पर उनखे क़ुर जो सूरे ताहा जो 16-14 आयतूं पढ़ायूं, त बसि उन असरु थी वियो, उहा ई तलवार खणी नबी साईं मुस्लमान थियो। तंहिं ते मके जे सरदारनि गॾिजी मीटिंग कई त तव्हां न ॿुधो क़ुर, काफ़रनि चयो क़ुर तव्हां न ॿुधो,
त हुन चयो त न मुस्लमान हिते न जेको मग़रिब में ऐं इशा में ऐं फजर में नबी साईं जमायत थो कराए ज़ोर सां क़ुर पढ़े थो, हाजी गोल दाइरो करे ॿुधनि था, उहे बि अरब आहिनि त ॿुधनि था। त हिननि चयो अलगौफ़ी त तव्हां उते ओॾी महिल वञो ऐं दुहिल ऐं तूतारियूं वॼायो त जीअं आवाज़ु इमाम जो हाजियुनि खे कन में न अचे, लकुम तगलिबूं, न त तव्हांजी सरदारी वेंदी हली, पेतीअ में तव्हांखे ॾोकड़ कोन विझंदा, छो त तव्हां 360 अलाह जे वलियुनि जूं मूर्तियूं लॻायूं आहिनि हिंदुनि वांगुरु। ऐं जेके आहिनि से इहे फ़िरके वारा इंसाननि खे ईअं था कनि। ऐं हे अंग्रेज़ बि इहो ई चयो त तव्हां क़ुर न पढ़नि, जे न कंदव उन्हनि खां त असां उन कब्ज़ो कोन करे सघूं। विलियम ग्लेडस्टोन बि चए थो त मुस्लमाननि खां इंडिया में क़ुर फुरण जो मतिलबु इहो आहे त हिन खे तर्जुमो न कनि, रुॻो अरबीअ में पढ़ंदा, माना जी ख़बर न पवंदनि त हिन में हुननि में उहा शइ ईंदी कान। 18 रोज़े जी मूं आयत कढी आहे, लक़द ख़लक़ना फ़ौक़हुम सबअ तराइक़, चए थो हिन ज़मीन जे ॻोले जे मथां असां 7 लेयर ॾिना आहिनि। वमा कुन अनिल ख़ल्क़ गाफ़िलीन, असां हिन लेयरनि जो जेको फंक्शन आहे उहो मूंखे ख़बर आहे ऐं मां उन खां गाफ़िल न आहियां। हे आहिनि 7 लेयर जेके ज़मीन जे मथां आहिनि। पहिरियों जेको लेयर आहे असांजे हिन सितह खां 10 किलोमीटर थिया, इन खे चइबो आहे ट्रोपोस्फियर, ऐं इन्हीअ में असांजी सॼी हवा आहे। जे इन लेयर में टुंग थी पए न त सॼी हवा निकिरी वञे, छो त काइनात में मथे जेको यूनिवर्स आहे उन में हवा कान्हे का, वैक्यूम आहे, त छिकिजी वेंदी हवा। इहो ई आहे जेको 10 किलोमीटर वारो, इन में मींहुं बि हिते ई थो ठहे, तव्हांजा जहाज़ बि इन टुकड़े में था हलनि। हा, बाक़ी रॉकेट उन्हनि में उहे त मथे हलिया वेंदा। वरी जेको टियों लेयर आहे उहो वरी 35 किलोमीटर थुल्हो आहे, उहा मथां को पथर ईंदो मथां त इते ॻरी वेंदो सफ़ा। 19 रोज़े ते मूं कढियो आहे त मिन आयाती अन ख़लक़ लकुम मिन तुराबिन, तव्हांजी ॿी निशानी आहे त मूं तव्हांखे मिटीअ मां ठाहियो आहे, सुम इज़ा अंतुम बशरुन तंतशिरू, ऐं मिटीअ मां ठहियल इंसान वरी जहिड़ा थी घुमो फिरो था। मिटी कहिड़ी आहे? इहा मिटी आहे जेका हे अंसर आहिनि पीरियडिक टेबल जा, इहे सभु ज़मीन में मौजूदु। इन अंसरनि मां काफ़ी असां वटि जिस्म में इहे ई शयूं आहिनि। तव्हांजे कोबाल्ट हूंदो, कुझु न कुझु फेरस हूंदो, कार्बन आहे, ऑक्सीजन आहे, इहे सॼो जिस्म असांजो हिन मिटीअ मां ठहियो आहे। ऐं असां त मिटी ही था चऊं, पर असल में इहा पीरियड असां इन्हीअ मां ठहिया आहियूं। चए थो मां तव्हांखे इन्हीअ मां ठाहियो, हाणे तव्हां घुमो फिरो था, ऐं तंहिंजे करे तव्हां ॾिसो त इहा जेको इन मिटीअ मां छा थो निकिरे, इहो वण था निकिरनि, इन साॻी मिटीअ मां कणिक थी निकिरे, साॻी मिटीअ सरह थी निकिरे, ऐं इन्हीअ में जेको हुननि जी जेका अलाह जी मशीनरी आहे इन मिटीअ में अलाए छा आहे, ऐं मथां वरी सिज जी रोशनी अचेसि थी, पाणी अचेसि थी, कार्बन डाइऑक्साइड, ग्लूकोस निकिरे थो, ऑक्सीजन इन मां निकिरे थी। इहा हिकिड़ो अलाह साईं जो हिकिड़ो सिस्टम जेको हलाए थो। 20 रोज़े ते मूं कढियो आहे अम तह सबुम अन अक्सरुम यसमऊन यैकलून, अलाह चए थो अक्सरत न क़ुर खे ॿुधे थी, न इन जी माना करे सम्झे थी। अरबनि जे लाइ त माना कंदुसि त अक्सरत जेके हिन क़ुर खे ॿुधनि कोन था, न वरी इन खे सम्झनि था, यैकलून। ऐं असांजे लाइ त असां माना कोन था कयूं। पोइ जेको क़ुर खे जेको अलाह ताला तव्हांखे कोर्स जो किताबु ॾिनो आहे, ही हाणे जेकॾहिं तव्हां हिन कोर्स जे किताब खे सम्झी न पढ़ंदव, पंहिंजी ॿोलीअ में न सम्झंदव, त पोइ अलाह थो चए पोइ तव्हां इंसान न आहियो। इन हुम इला कल अनाम, इहे जानवर आहिनि, जानवर, बल हुम अज़ल सबीला, पर उहे जानवरनि खां बि वियल आहिनि। जंहिं क़ुर खे माना सां न पढ़ियो आहे, अलाह थो चए जानवर आहिनि। छो जानवर? छाकाणि त जानवर आहे न, मिसाल तौरु ढगी आहे, ढगीअ खे गाह ॾींदो त खीरु ॾींदी, छो था गाह ॾियो ढगीअ खे? इन लाइ खीरु थिए। जंहिं ॾींहुं ढगी खीरु ॾियणु सभा बंदि करे छॾींदी त पोइ तव्हां हुनखे कुही छॾींदो। त तव्हां इंसान बि ईअं थी विया हो न। अड़े बाबा छा थो कमाई? खाइण जे लाइ, ॿारनि जी प्रॉपर्टी ठाहिण लाइ। अड़े हराम छो थो खाई? बाबा पुट खे अमरीका मोकिलिणो आहे। अदा पुट खे अमरीका छो थो मोकिली? इन लाइ त मां पैसा थो कमायां। यानी हिकिड़े जानवर जॾहिं इंसानु थी थो वञे त अलाह फरमाए थो जेको या त तूं ख़्यालु करीं थो त उन्हनि मां घणा ॿुधनि था या सम्झनि था, इहे रुॻो ढोरनि वांगुरु आहिनि, बल्कि रस्तो उन्हनि खां बि घणो परे आहिनि। हे उहे आहिनि। इन्हनि खे फ़िरके वारनि बंदि करे रखियो आहे त मतां क़ुर माना सां पढ़नि। ऐं अलाह चए थो इन्हनि जे नाले छा थो चए? चए थो इहे जेके क़ुर खे सम्झी नथा पढ़नि, इना जलनाफ़ी ऐनाक अख़लान, चए थो मां उन्हनि जी ॻीचीअ में ईअं इनविज़िबल हिकिड़ो तोक विझी छॾियो आहे। भई एल अज़कान मुकमऊन, ऐं हिन कंधु उन तोक जे करे हीअं थी वियो। हाणे हीअं थी वियो आहे, असांखे ॾिसण में त कोन थो अचे, छाकाणि त इहो कंधु हेठि करे हिन खे ॾिसनि ई कोन था न। इहो हाणे इनविज़िबल तोक अथनि, ॿियूं सभु शयूं ॾिसंदा पर हेठि निहारे न ॾिसंदा, त अलाह असां सां छा थो ॻाल्हाए? क़ुर इहो थो चवे। ऐं जालना में बेनेदिम सदम, इन जे पोयां बि असां अॻियां बि भित ॾेई छॾी आहे, ख़ल्फ़िम सदन, पोयां बि भित अथनि, अक्षेणा मथां ढकु ॾेई छॾियो अथऊं, पोइ ला युबसिरून, उनखे सम्झ ई नथी अचे त मां छो आयो आहियां दुनिया में। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। प्रोग्राम सही टाइम में मां आहियां शफ़ी अंद लाखो।
हाणे असां 21 रोज़े ते मां पहुता उन मां आयत कढी आहे, लेकिन मां चवां थो थोरो क़ुर खे विच मां खोले ॾिसूं त अलाह साईं छा थो चए थो त यरफ़ून नेमत अल्लाह सुम युनकिरून हा व अक्सर हम काफ़िरून। इहा ई ॻाल्हि थो निकिरे। हींअर मां इहा बि ॻाल्हि कई त याने अलाह जूं नेमतूं खाइनि था, खीर पीअनि था, मेवा खाइनि था, अलाह जी नेमतुनि खे ॾिसण बि था, सम्झनि बि था, लेकिन उनजो नाशुक्री कनि था ऐं अक्सर इन जे करे अलाह हुन ते ॾमे रहंदो, काफ़र थी वेंदा। साॻी ॻाल्हि क़ुर बि ही ज़िंदा किताबु आहे न। हाणे अलाह साईं छा थो चए, बिस्मिल्लाह रहमान रहीम इन लकुम फिल अनाम इबरतन। चए थो जेके तव्हां जानवर आहिनि न, माल, चौपायो माल, इहो इन ते तव्हां खणी गौर कयो आहे, इहे तव्हांजे लाइ अलाह खे सुञाणे रुॻो इन चौपाए माल ते गौर कयो। नुस्की कुम मिमाफ़ी बुतून ई मिन, ऐं तव्हांखे पंहिंजे जिस्म मां खीर था कढी ॾियनि, बेन फ़रस व दमिन, अंदरि अथसि छेणो ऐं रतु, लबननि ख़ालिसनि, अहिड़ो खीर ख़ालिस साइगन शारमीन जो पीअण खे वणंदड़ आहे। हाणे तव्हांजो जिस्म ॾिसो न, किथे आहे खीर हिते? तव्हां कॾहिं ढगी कुठी आहे, तव्हां खीर नज़र आयो आहे? कोन्हे, अंदरि उहो रतु ऐं छेणो आहे। पर छा थो थिए त जेके इहे ग्लैंड्स अथसि न चौधारी, सीक्रेटरी सेल्स, इन्हनि में रतु थो अचे, ऐं इहा जेका नंढड़ा नंढा गिरनि, इहे आहिनि फैक्ट्री आहे नंढड़ी, जेके रत मां अछो खीर था कढनि। उहो थण में अचे थो, जेको तव्हांजे जॾहिं उनखे ॾुहो था तॾहिं इहा मशीन कमु थी करे। जे न ॾोहंदव त इहा मशीन कमु कान कंदी। त माना इहे रत मां ऐं छेणे मां तव्हांखे खीर थो मिले। चए थो इहो ई रुॻो सोचो त अलाह तव्हां इबरत हासिलु करण लाइ काफ़ी आहे त अलाह खे सुञाणे वेंदव त कीअं थो खीर ठहे, जॾहिं आहे ई कोन्हे खीर, कोन वटि पंहिंजो ड्रम भरियल आहे पेट में खीर जो, उतां तव्हांखे ॾिए थी। 22 रोज़े मां कहिड़ी आयत कढी आहे, अल्लाह यब्सुत रिज़्क़ लिमन यशा मिन इबादी यक़दिर लहु। अलाह जी मर्ज़ी आहे, कंहिंजो रिज़्क़ हिते वधाए ॾिए थो, कंहिंखे घटि ॾिए थो। छो त जे तूं बि रहीस, मां बि रहीस, त ॿकरी गॾो केरु हलाईंदो? इन निज़ाम खे हलाइण जे लाइ अलाह हिकिड़ो सिस्टम रखियो आहे। पर चाहे कंहिंखे रिज़्क़ घटि मिलियल आहे, कंहिंखे वधीक मिलियल आहे, ॿिन्ही जे लाइ इक्वल चांस आहे जन्नत में वञण जे लाइ। छो त जंहिंखे रिज़्क़ वधीक आहे उन मथां ड्यूटियूं वधीक आहिनि, ज़कातूं ॾियणियूं अथनि, फितरो ॾियणो अथनि, ग़रीबनि जी मदद करणी अथनि, ऐं ग़रीब ते वरी पंहिंजा आहिनि। इन अलाह बिकुल शैइन अलीम, छो त अलाह हर शइ खे ॼाणंदड़ आहे। 23 रोज़े मां कहिड़ी आयत कढी आहे, इना नहुन नुहील मौता। चए थो असां मोलनि खे जेरो कंदासीं, उहा नक़्तुब मां कदूं आसारूं, ऐं जेको ही अमाल मोकिलिया अथनि या पोइ ते छॾिया आहिनि, असां लिखूं पिया था पोइ ते कीअं छॾे विया हूंदा। मिसाल तौरु का बुराई ईजाद करे विया, त जेसि ताईं उहा बुराईअ ते माण्हू हलंदा, हिन खे गुनाह पियो थींदो। या वरी का सदको जारिया करे विया आहिनि, खूह खोटराए विया आहिनि, कंहिंजी मदद कई अथनि, कंहिं स्कूल ग़रीबनि जे लाइ ठाहे विया, त जेसि ताईं हिन में ॿार मुस्तवी थींदा, हिन खे सवाबु थींदो। कुल शइ अहसैनाहु फ़ी इमामिन मुबीन, असां वटि पूरो वॾो कंप्यूटर सर्वर सिस्टम आहे, किताबनि मुबीन, जंहिंमें असां सॼो तव्हांजो रिकॉर्ड रखूं पिया था, अलाह फरमाए थो। तंहिंजे करे रसूल फरमायो त जॾहिं इंसानु मरी वञे थो, मां तर्जुमो थो ॿुधायां, तो 3 अमाल के लाइ तमामु अमाल मुनक़त हो जाते हैं, माना ख़तमु। कहिड़ा कहिड़ा जा अमल आहिनि मरण खां पोइ जेके हिन खे इन्फ्लुएंस कंदा। सदको जारीअ, जेकॾहिं को खूह खोटरे वियो आहे, को कमु करायो, को नलको लॻाए वियो आहे, या इल्मु, या अहिड़ो इल्मु या को दर्स छॾे वियो आहे जंहिंमां माण्हू नफ़ो वठे। हाणे मिसाल तौरु हे दर्स आहिनि न मुंहिंजा, हाणे त मां ॾिसो न 75 साल जो थी वियो आहे, ख़बर न आहे त अॻियो रमज़ान मिले न मिले, ख़ुदा ख़बर आहे। पर हे जेके दर्स आहिनि, इहे क़यामत ताईं मौजूदु रहंदा यूट्यूब ते, सिंधी माण्हुनि खे मौजूदु हूंदा। ऐं ॿियो नेक औलाद जो हुन लाइ दुआ घुरे, इहा बि हुनखे पहुचे थी। मिसाल तौरु छा थींदो, हिकिड़े माण्हूअ खे जन्नत मिले थी त उनखे पोज़ेशन जो लेटर मिलंदो। जॾहिं वेंदो पोज़ेशन वठणु, त इन रजुल तुर्फ़ दर्जन में जन्नत ॾिसंदो त अदा तुंहिंजो इहो जेको दर्जो आहे न, जन्नत में वधायो अथऊं। त फयक़ूल अन्ना ली हाज़ा, चई हे त मुंहिंजे साईं अमलनि में हो ई कोन। फयुकाल, त फ़रिश्ता चवंदसि बि इस्तिग़फ़ार वलदिक, तुंहिंजी औलाद तो लाइ इस्तिग़फ़ार कयो, तो लाइ दुआऊं घुरियूं, तॾहिं तुंहिंजो दर्जो वधियो आहे। माना जेको ओरिजिनल रजिस्टर आहे उहो त बंदि थी थो वञे, सप्लीमेंट्री रजिस्टर में तव्हांजूं दुआऊं माउ पीउ ताईं रिकॉर्ड थियनि थियूं। 24 रोज़ो लियाकुलू मिन समर ही वमा अमलतू ऐदीम अफ़ला यशकुरून, तव्हां अलाह जा मेवा खाओ था, तव्हां त कोन था ठाहियो मेवा। हे जेके ॾाढ़ूं आहे, छा हुनजो रंग तव्हां विधो आहे हुन में, या हुन में जेको मिठाण आहे उहो तव्हां विधो आहे, तव्हां त हिकिड़ो ॿिज उछलाए था अचो, त पोइ अलाह जो शुकुर बि नथा कयो। छो त तव्हांखे पैदा ई हिन लाइ कयो अथई त तव्हां अलाह जो शुकुर कयो, ऐं शुकुर में अची थी वञे हुनजो चवणु मञो, हुनजो क़ुर सम्झी पढ़ो, हुनजी इबादत कयो, हुनजे चवण ते ग़रीबनि जी मदद, सभु शुकुर में आहिनि। बाक़ी ईअं त न त हिकिड़ो माण्हू चए शुकुर शुकुर पर कम ई न करे, इहो क़बूलु कोन्हे। हे जेके अलाह जूं शयूं खाओ था न, हे तव्हां त कोन था ठाहियो, हे तव्हांजे हथनि ठाहिया आहिनि।
हे सभु अलाह जूं शयूं आहिनि। त चए थो मुंहिंजा खाओ, चओ अलाह साईं वॾी महिरबानी, थैंक यू, बिस्मिल्लाह करे खाओ, अल्हम्दुलिल्लाह, शुकुरु कयो। ऐं अलाह फरमाए थो सुभान अल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा, ऐं तव्हां इहो त अलाह ॾिसो बेइबा जंहिं हर शइ में जोड़ो नर मादीअ जो कॉन्सेप्ट रखियो आहे। मिमा तुंबिल अर्द, जेके ज़मीन में शयूं उन में बि नर मादीअ जो कॉन्सेप्ट आहे। व मिन अनफुसिम, तव्हां में नर ऐं मादी आहे इंसाननि में। व मिमा ला यलमून, पर ॿियनि जेके अलाह शयूं क्रिएट कयूं जिन तव्हांखे ख़बर न आहे उन में बि नर मादी आहे। हे ॾिसो हाणे हे जेके पिक्चर्स आहे मेल एंड फीमेल मेरीजूना सीड्स, इहो मेल हेठां फीमेल, इहे प्लांट में बि नर मादी आहे। छा थो चवे ज़ाकिर नाइक, इन बायोलॉजी Quran mentions 1400 years ago that every living thing is made from water and plants have sexes male and female. पंजवीह रोज़े मां आयत कढी आहे, कुल या इबादी अल्लज़ीन असरफ़ु अला अनफुसिहिम। चए थो ए हिन रमज़ान में तव्हां सभु वेठा आहियो, चए थो मुंहिंजे ॿाननि खे चओ जेकॾहिं तव्हां ज़िंदगीअ में हिन महिल ताईं ग़लतियूं करे आया हो ऐं हीअ तव्हांखे रमज़ान भलारो मिली चुको आहे, हाणे तव्हांखे चांस आहे, ला तक़नूत मिन रहमतिल्लाह, अलाह जे ॿाझा खां नाउमीद न थियो। इन अलाह यग़फिर ज़ुनूब जमीआ, छो त अलाह सभु गुनाह बख़्शे सघे थो। इन गफ़ूर रहीम, त घुरो न ईंदड़। तॾहिं त मां चवां थो हिन रमज़ान शरीफ़ में जेको तव्हांजी पोइ ज़िंदगीअ में जेको कयो उनखे क्लियर करायो, तौबह कयो, मोकिलियो अथव तौबह कयो। ऐं तौबह लाइ शर्त आहे त वरी इहे कम करण जी नियत न हुजे, बाक़ी का ग़लती थी वञे उहा ॿी ॻाल्हि आहे, पर हिन वक़्तु तव्हां तौबह कयो जो अलाह चए थो मुंहिंजी रहमत खां मायूस न थियो, अलाह ताला सभु गुनाह माफ़ु करे सघे थो। तॾहिं हिन रमज़ान मां फ़ाइदो वठो। हाणे आख़िरी रमज़ान अचण वारो आहे, तव्हां महिरबानी करे अलाह खे चओ अलाह साईं मूं हीअ ग़लतियूं कयूं आहिनि, लिस्ट ठाहे चओ हाणे तौबह कई मां न कंदुसि। तंहिंजे करे पंहिंजो जेको 26 आहे इन तुते अक्सर मन फिल अर्द, जेकॾहिं तव्हां अक्सरियत जे पोयां हलंदो युज़लियू कन सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते खां गुमराह कंदव। यतबून इला ज़न, इहा अक्सर जेका असां क़ुर माना सां पढ़े ई कान थी, रुगो ॿुधियलु ॻाल्हियुनि हले थी। व इन हुमिला यख़रुसून, ऐं कूड़ चवनि था। शाह लतीफ़ छा थो चए, अखि उल्टी धार वऊं उबतो आमसी, जे लह वारो लोक वहे त तूं ऊचो व ओबार, मंझा नूंहं निहार पर पुठियो, शायदि रिपीट थी वई आहे। 27 रोज़े मां हीअ कढी आहे मूं, चए थो जहन्नम में जॾहिं वेंदा त ज़ाहिर त सूर थींदो त रड़ कोन कंदा, वहुम यस्तर खून फी आहे, उते वॾियूं रड़ियूं कंदा। रबना अख़रिजना नामल सालियन गैर लज़ी कुना नामल, छा चवंदा, अलाह साईं हिकिड़ो सेकंड चांस ॾे, असां तौबह कई, असां जेके आहिनि से हींअर नेक अमल करे ईंदासीं, जेके असां बुछड़ा कया तौबह करे असीं न कंदासीं। त अलाह चए थो अवलम नुअमिर कुमा यतज़क्कर फी मन तज़क्कर, चए थो मां त तव्हांखे ओतिरो ड्यूरेशन पेपर जे लाइ जेको ॾियणो हो 60 साल मूं तव्हांखे ॾिनो, जंहिंमें तव्हांखे सुधरो या सुधरी वञा, जॾहिं की अलाह जो रसूल बि तव्हांखे मिलियो हो। फ़ज़ूक़ू फ़माल ज़ालिमीन नसीर, तंहिंजे करे हाणे सज़ा जो मज़ो चखो, छो त ज़ालिमनि जो हिते को मददगार कोन्हे। 28 रोज़े मां मूं कढियो आहे मंज़ल जी युकरिंदुल्लाह कर्ज़न हसना, चए थो आहे केरु जेको अलाह खे कर्ज़ु ॾिए अलाह खे, युज़ाइफ़ु लहू, अलाह चवंदो मां ॿीणो करे तव्हांखे मोटाईंदुसि, वल्लाह अजरुन करीम। हाणे कर्ज़ जो मतिलबु आहे ग़रीबनि खे ॾियो, इहो अलाह ते तव्हांजो कर्ज़ु आहे, तव्हांखे ॿीणो करे मोटाए ॾींदो। तॾहिं नबी करे सां कसम खयो, चई मां अलाह जो कसम थो खणा, असदका ला तन, 3 दफ़ा थो चए, असदका ला तन कुसुल अमवाल, अलाह जे रस्ते में ॾिनो तन माल में कमी कान थींदी, मां कसम थो खणा, असदका ला तन कुसुल अमवाल, असदका ला तन कुसुल अमवाल। 29 रोज़े तां मूं कढियो आहे साबिकू इला मग़फ़रत में रबिकुम, कॉम्पिटिशन करे अलाह जी मग़फ़रत ऐं उनजे जन्नत ॾे कॉम्पिटिशन कयो, अॻिते वधो। अर्दुहा कर समा वलर्द, एॾी वॾी जन्नत आहे जो उनजो जेको बर आहे सो यूनिवर्स जेतिरो आहे। उइदत लिल्लज़ीन आमनू बिल्लाहि रसूली, उन्हनि लाइ तयारु कयो आहे जिन ईमान आणे नेक अमल कया अलाह जे रसूल जे चवण ते। ज़ालिक फ़ज़लुल्लाह युती मन यशा, इहो अलाह जो फज़ल आहे जंहिंखे वणेसि ॾिए। वल्लाहु ज़ू फ़ज़ल अज़ीम, बेशक अलाह वॾे फज़ल वारो आहे। 30 रोज़े ते मां उहा आयत तां खईं आहे जंहिंजे बारे में चयो वञे थो त जेकॾहिं क़ुर सॼो न लहे हा ऐं इहा नंढड़ी आयत इहा ई काफ़ी माण्हुनि खे सुधारण लाइ। सूरतल असर, कहिड़ी आहे सूरतल असर, बिस्मिल्लाह रहमान रहीम, वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्लल लज़ीन आमनू अमिलु सालिहात वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस सब्र। इन्हीअ जे बारे में तफ़सीर इब्न कसीर में चए थो लव तदरुन्नास हाज़ी सूरत ल वसियतुम, जेकॾहिं माण्हू रुगो इन सूरतल असर खे सम्झी पढ़नि ऐं इन ते ग़ौर कनि त सॼे क़ुर जे मुक़ाबले में काफ़ी आहे।
वरी तफ़सीर इज़िन मोहम्मद अब्दऊ लव लम यूनज़र में क़ुरान सिवा ल कफ़त न, जेकॾहिं क़ुरान सॼो न अलाह मोकिलिया रुगो सूरत अल असर ॾिए हा न, इहा बि इंसान लाइ काफ़ी। हाणे इन ते मुंहिंजो लेक्चर आहे जेको शायदि मां 27 ते इहो कयो आहे, इन खे तव्हां ॾिसो, इहो यूट्यूब ते अवेलेबल अथसि। ऐं इहा आहे मुंहिंजे हिन आख़िरी रमज़ान जे आख़िरी ॾींहं जो तव्हांखे मां ॿुधायां थो। हाणे मां चाहियां थो त थोरो क़ुरान शरीफ़ खे विचां खोलियूं ऐं पोइ आख़िर में ख़तमु करण खां मां ॾिसां त रब साईं छा थो चए। वलम्मा जात रुसुलना इब्राहिम बिल बुशरा, इब्राहिम अलैहिस्सलाम अलाह जा फ़रिश्ता पहुची विया। कालू चवणु लॻसि इन्ना मुहलिकू अहल हाज़ी करी। हाणे ॾिसो वरी पहिरीं आयत मूं कढी जंहिंमें बि चए थो त मां हिन इलाइक़े खे तबाह कंदुसि, ऐं हींअर बि इहा ई थी निकिरे त अचे चऊं त असां हिन इलाइक़े खे तबाह कंदासीं। इन अहला कानू ज़ालिमीन, हिन इलाइक़े में ज़ुल्म आहे। हाणे असां वटि ज़ुल्म आहे कोन्हे, यानी बेलगाम पुलिस, जंहिंखे ॿधु तंहिंखे सॾियो, जेसि ताईं ॾोकड़ न ॾियो, यानी हर लिहाज़ सां जेको ज़ुल्म हले पिए थो, को इंसाफ़ कोन्हे, कोर्टुनि में इंसाफ़ कोन्हे, 15-15, 20-20 साल लॻी था वञनि। सो इहो आहे न जेका मां विचां क़ुरान कढियो आहे। बहरहाल इंशा अल्लाह ताला बाक़ी मुंहिंजी हर जुमे ते शाम जो 5 बजे महिरान तां लाइव दर्स हलंदो जेसिताईं ज़िंदगी आहे। अलाह असांखे ऐं तव्हांखे इन रमज़ान शरीफ़ में अॼु दुआ घुरो त अलाह साईं असांजा पोयां गुनाह माफ़ु कर। मां बि चवां थो रब साईं या गफ़ूर रहीम, रब्बुल आलमीन तूं हींअर मौजूदु आहीं, मूंखे बि ॾिसी थो, हे जेके क़ुरान जो हे ॿुधनि वेठा, जेके घरनि में वेठा आहिनि, अलाह साईं तूं इन्हनि खे बि ॾिसी थो, इन्हनि सां बि गॾु वेठो आहीं। अलाह साईं तूं इन्हनि जे दिलनि खे बि ॾिसी थो त हिन वक़्तु छा सोचे रहिया आहिनि। या रब्बुल आलमीन इन्हनि खे सम्झ था फरमाए त पोयनि गुनाहनि जी तोखां माफ़ी घुरनि ऐं अॻिते जे लाइ पाण खे सुधारनि, नेक थियनि, ग़रीबनि जी मदद कनि, ज़कातूं ॾियनि, सदको ॾियनि। या रब्बुल आलमीन असां ते रहम कर, करम कर, असीं तुंहिंजा बाना आहियूं, ख़ताकार आहियूं, असां क़ुरान खे तुंहिंजे पढ़ियो कोन्हे, अलाह जे रसूल जी सुनत ते ग़ौर कोन कयोसीं। रसूल सलाम सॼी ज़िंदगी पाण पतोड़े असांजे भले जे लाइ सॼी प्रैक्टिस करे वियो। अलाह साईं हीउ क़ुरान ते अलाह जे रसूल प्रैक्टिकल करे ॾेखारियो आहे, उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी अथई त हिते किथे असीं मुंझूं न। या अलाह पाक तव्हांजी तो असांजे मथां वॾो रहम कयो आहे, असांजे मथां तो वॾो शुकुरु कयो आहे जो असांखे अहिड़ी तूं शइ ॾिनी आहे। हाणे जेकॾहिं असीं इन मां फ़ाइदो नथा वठूं त अलाह साईं असांजो ॾोह आहे। तंहिंजे करे या मुक़ल्लिबुल क़ुलूब सबित क़ुलूबना अला दीनिक, या रब्बुल आलमीन तूं हिननि जे दिलनि खे फेर, असांजे दिलनि खे फेर त असीं तुंहिंजे दीन ते अची वञूं, असां नेक थियूं, रिश्वतूं छॾियूं ऐं ठगियूं छॾियूं, कूड़ ॻाल्हाइणु छॾियूं, गीबत करणु छॾियूं। अदा न कयो गीबत कंहिंजी, छॾे ॾियो उनखे, तव्हांजे गीबत करण सां उहो कोन सुधरंदो। अलाह जो रसूल ऐं अलाह जो रसूल तव्हांजी मदद कंदो, तव्हांजी शफ़ाअत थींदी इंशा अल्लाह ताला। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।